नाज़रीन, काछे ऐं खीरथड़ जी जाबलू पट्टी ते बरसात खां पोइ नए गाह जे तेज़ वेकिरे तबाही मचाए छॾी आहे। जोई वाई पांदी रोड खे लॻल घारा 3 ॾींहं गुज़री वञण बावजूदि बंदि न थी सघिया आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे अब्बास गाॾाई। जी अब्बास। जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं अली जमाली वटि। उते जेके ॻोठ आहिनि RD 50 खां घारे लॻण खां पोइ जेके उहे ॻोठ मुकमल पाणी हेठि अची विया आहिनि, उन हवाले सां उन ॻोठाणनि सां जी ॻाल्हि ॿोल करायूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। सुबुह वधी हींअर सफ़ा पाणी माना घरनि में कोट वग़ैरह सभु ड्राई पिया ऐं इंतज़ाम केरु कोन आयो। तक़रीबन 100 कम थियनि इहो सभु इंतज़ाम जे पंहिंजे कम आहे। जीअं राति कमु हले पियो, सोलंगी मंज़ूर साहिबु ऐं AC इंजीनियर साहिबु कमु पिया कनि। असां हिनखे ॾिठोसीं किरे निकिरो हले पियो, इहो माना रूण खे किरे सां ख़ाली बदन असां जो इन जे लाइ को डंपर वग़ैरह घुराइनि में को कुझु का शइ विझो, मिटी वग़ैरह बंदि थी असां सां विढ़नि पिया। चई असां वटि मशीनगिरी हिकिड़ो डंपर पियो उहो हले कोन पियो। इन जे करे माना इहो इंतज़ाम आहे ग़लति जे करे इहो माना घरो पइजी वियो हथ सां। ठंड जा सभु असां हिते फाथल आहियूं। को इंतज़ामिया जो अञा का असर कान्हे, का ना अहिड़ी वार्निंग ॾेई वई आहे असांखे कुझु माना ॿार बचा कढियो, अहिड़ी का ॻाल्हि न थियो। एयर कंडीशन वारनि सां असां होॾे बंदि में हुआसीं गॾु। उहो पंहिंजे मर्ज़ी जे मुताबिक़ जेको कमु कनि उहा ॻोठाण जो चयो न मञो, उहो साहसी कर माना भञण जे चकर में हुआ। ॾातो आहे, मौलवी नूर मोहम्मद आहे, ॻोठा जी अली जमाली आहे, सलेमान खोसो आहे, सिद्दीक़ आहे, रुद्राणी, ईअं सभई ॻोठ आहिनि। 3 ॾींहं खां वठी 1 ॾींहं को खंडु लॻो, उनखे ॿधण में वरी टोड़े छॾियूं। इहे राति जो शायदि 12 साढे 12 कंहिं न ॿुधायो आहे। निकिरण जो वाट ई कोन्हे। स्कूल ॿुॾी वियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। हेॾा घर पाणीअ में आहिनि। असांजो मुतालबो त असांखे माना मदद कयो वञे। असांजो खाइण पीअण लाइ कुझु बि कोन्हे असां वटि हींअर। नाज़रीन, उते जेके मौजूदु ॻोठाणा जेके फाथल पाणी अंदरि ॻोठ फाथल आहिनि ॻोठाणा, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त हींअर ताईं का बि इंतज़ामिया असांजी परघोर न लधी आहे। जॾहिं त इरीगेशन जे तरफ़ां इरीगेशन अमलदारनि तरफ़ां जेको RD 50 वटि जेका रूण पई उन सां उनखे हथ सां टोड़ियो वियो आहे। हथ सां उनखे टोड़े उनखे कट ॾेई जेको आहे सो सवें ॻोठ जेके आहिनि उहे असांजा पाणी अंदरि मुतासिर